कुछ माण्हुनि जी ज़िंदगी आले कागज़ जियां हूंदी आहे, जेको न ई साड़े सघिबो आहे न ई खणी सघिबो आहे। मौला अली अलैहिस्सलाम फरमाइनि था त ख़ुदा खे नाराज़ करे माण्हुनि खे राज़ी न कयो, छो त माण्हुनि जे बदिले ॿिया माण्हू मिली सघनि था, पर ख़ुदा जे बदिले ॿियो ख़ुदा नथो मिली सघे। इल्मु बादशाही आहे, जंहिं पढ़ियो पिरायो बादशाह, जंहिं इल्मु हासिल न कयो तबाह ऐं बर्बाद। असांजी क़ौम एतिरी सुधरियल आहे जो उस्ताद दाबो करे त उस्ताद जी ॻिचीअ में हथ, बाक़ी वॾेरो पादर हणी गारियूं ॾे त चवंदा साहब कावड़ में आहे। मर्द केतिरो बि बहादुर ऐं ताक़तवर छो न हुजे, पर औरत जी मुस्कुराहट अॻियां उन जो हर ताक़त बेकार ऐं लाचार बणिजी वेंदो आहे। औरत जी मुस्कुराहट पोयां हज़ार फ़रेब हुअण बावजूदि मर्द उनखे मासूम सम्झंदे दिलि जे हथां शिकस्त खाईंदे उन ॼार में अड़िजी पवंदो आहे। ॿार पढ़ायो, उन्हनि लाइ बंगला न ठहिरायो। अगरि ॿार पढ़ाइण में अव्हां नाकाम थी विया त अव्हां जा ॿार ठहिरायल बंगला बि खपाए छॾींदा। हिन दुनिया जा माण्हू लूण जी लप आहिनि, पंहिंजा ज़ख़्म लिकाए हलो। कूड़ गैर फितरती अमल आहे, जेको सिर्फ़ु फितरती शयुनि जी पिगाड़ में इस्तेमालु थींदो, जीअं पाणीअ में ज़हर। पाण खे पंहिंजे वजूद जे क़ैद मां आज़ादु कर, जीअं तोखे तुंहिंजो हक़ीक़ी वजूद मिले। ज़िंदगी हिकिड़ो उहो बि सबक़ु ॾिनो, वफ़ादारीअ जी उमेद कुते मां रखी सघिजे थी, पर पंहिंजनि मां न। परेशानियूं तव्हांखे सेखारींदियूं आहिनि त तव्हां वटि सिर्फ़ु ख़ुदा जी ज़ात आहे। वक़्तु बदिलजंदे देरि नाहे लॻंदी। जंहिं मोबाइल जे इस्तेमाल सां कल्ह स्कूल मां कढियो वेंदो हो, अॼु उन मोबाइल ते स्कूल हलाया पिया वञनि। जज़्बनि में सचाई ऐं शिदत न हुजे त बेकार हूंदा आहिनि।